दोस्तों उम्मीद आहे सब ठीक ठाक हुंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु तव्हांजे लाइ शमन अली मीराली जो एल्बम आहे 75। ही एल्बम जेको आहे क़सीदनि जो आहे। बिल्कुलु क़सीदा आहिनि हिन में तमामु सुठा, एतिरा मशहूरु न आहिनि इन दौर में या इन हाणे के दौर में भी इन्हनि शयुनि ॾे माण्हुनि जी तरजीह न आहे एतिरी, मतलब उन्हनि जो तवज्जो न आहे त ही कहिड़ी शइ लिखियल आहे, छा ॿोल ॻाए थो फ़नकार। घणो हू गाननि खे पसंदि कंदा आहिनि, इश्किया शाइरी। बहरहाल हे शयूं जेके आहिनि असुलु ॿुधण लाइक़ु ही शयूं आहिनि, पर माण्हू ॿुधंदा न आहिनि। बहरहाल ही एल्बम सुठो आहे, पर एतिरो हलियो न हुयो। एल्बम तमामु सुठो आहे। एल्बम जो टाइटल जेको आहे दरे अली, हिन में सभु क़सीदा भला आहिनि, सभु टोटली मुंहिंजा ॿुधल आहिनि, पर टोटली भला आहिनि। तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त ही काफ़ी माण्हुनि एल्बम न वरितो, ख़रीद बि न कयो। काफ़ी अहिड़ा उन्हनि जे लाइ का नई शइ आयल आहे, पर इश्किया शाइरी घणी माण्हू खे पसंदि ईंदी आहे। उन्हनि ॾिठो त माना हिन में क़सीदा अञा कुझु आहे अहिड़ो। ॿ टे दोस्तनि जो माना मूंसां इहो ज़िक्र बि थियो त ही एल्बम आयो त असां माना ख़ुशी सां वठणु वियासीं, माना त को आयो हूंदो 75 एल्बम सुठो। हालांकि नज़र में ॾिठो वञे त सुठो एल्बम आहे बिल्कुलु। हिन में शाइरी जेका आहे ॿुधण वटूं आहे, पर माण्हू जेके आहिनि उन्हनि जी घणी पसंदि जेका आहे त इश्किया शाइरी हुजे त उहा ॿुधूं। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन में एल्बम में जेके क़सीदा आहिनि इहे हिकिड़े ई शाइर जा आहिनि, जवाद जाफ़री। तमामु सुठो शाइर आहे, सुठी शइ लिखंदो आहे, सुठो माना दिमाग़ु हलाईंदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त काफ़ी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि हिन में जेको आहे रिलीज़ इंफॉर्मेशन वारो हिसाबु किताबु आहे वीडियो में। ऐं कुझु दोस्तनि जा ॾिसूं कमेंट्स आहिनि त उहे शामिलु कयूं, उन खां बाद तव्हांखे ॿुधायूं था त हिन में क़सीदा आहिनि कहिड़ा कहिड़ा। हिन में कमेंट्स कयो आहे पहिरियों हुबदार अली भाउ लिखियो आहे, सिंधी फोक म्यूज़िक रिलीज़ इंफॉर्मेशन, वॾी महिरबानी था। ऐं वहीद अहमद भाउ लिखियो आहे, वेरी नाइस पिक्चर, वॾी महिरबानी वहीद। ऐं बसि इहे ई कमेंट्स हुया जेके दोस्तनि महिरबानी कई, वॾी महिरबानियूं। हाणे हलूं था हिन जे क़सीदनि ॾे। त हिन जो पहिरियों जो क़सीदा आहे उहो आहे घर घर अलम लहराएंगे जब मौला अली आएंगे। ऐं उन खां पोइ ॿियो जेको क़सीदो आहे गदागरी करो हुसैन की, इहो तमामु सुठो आहे, बहितरीनु शाइरी आहे इहा, ऐं टाइटल बि इहा ई थो लॻायांसि। उन खां पोइ ॿियो आहे या अली नाम आपका। ऐं उन खां पोइ आहे लिखियल आहिनि ॿोल हैदर हुसैन हसन हुसैन का प्यारा है कलंदर, ऐं हीअ धमाल आहे। उन खां पोइ आहे मूंखे लोली ॾिनी अमां। ऐं उन खां पोइ आहे ॿियो ॿोल आहे हिन जो क़सीदे जो चुम अलम अब्बास दा चावे। ऐं उन खां पोइ आहे हमें जान से प्यारा है नाम आपका या अली मदद। ऐं उन खां पोइ आख़िरी जेको आहे माल आहे जिन्हा लाल दियां महफ़िलां सजाणियां। ऐं दोस्तो ही एल्बम कंप्लीट थी चुका आहे। ऐं अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर कंदा। इंफॉर्मेशन वीडियोज़ आहिनि।